कफ़ालत एहसास प्रोग्राम के पैसनि मां गैर क़ानूनी कटौती जूं शिकायतूं। प्रोग्राम जो डायरेक्टर जनरल गंबट पहुची वियो। दुकानदारनि में थरथलो। हुकूमत पारां ग़रीब बेवा ऐं मुस्तहिक़ औरतुनि जे लाइ कफ़ालत एहसास प्रोग्राम तहत मोकिलियल वज़ीफ़े जे रक़म मां दुकानदारनि पारां 500 खां 1000 ताईं गैर क़ानूनी कटौती वारनि शिकायतुनि बाद प्रोग्राम जो डायरेक्टर जनरल अब्दुल रहीम शेख ऐं डायरेक्टर सखर जमील अहमद शेख गंबट पहुची दुकाननि ते छापा हयां, जंहिं दौरान दुकानदारनि में थरथलो पइजी वियो। जिन काफ़ी दुकानदार पंहिंजा दुकान बंदि करे मौक़े तां खिसकी विया। इन मौक़े ते एहसास कफ़ालत प्रोग्राम के डायरेक्टर जनरल सिंध अब्दुल रहीम शेख ऐं प्रोग्राम के डायरेक्टर जमील अहमद शेख मीडिया के नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त सॼे सिंध में ग़रीब औरतुनि जे लाइ आयल वज़ीफ़े जे रक़म मां गैर क़ानूनी कटौती जूं शिकायतूं मिली रहियूं आहिनि। हुननि चयो त सॼे सिंध में टीमूं जोड़े छापा हणी गैर क़ानूनी कटौती कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जरत छापे दौरान लॻभॻि 50,000 रुपयनि जी रक़म दुकानदारनि खां वापसि वठी ग़रीब औरतुनि खे वापसि कराई वई। शफ़ीक अहमद खोड़ो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, गंबट।